नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी थाणे जी हद छामारो मोरी जे होटल ते मरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु धुर जो रोशन मरी ऐं संदसि ॿ पुट अली हसन मरी ऐं गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ जतोई मरी शदीद ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इलाज जे लाइ सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी रोशन मरी दाहींदे चयो आहे त भुंगर मरी मनशात फ़रोश आहे, जंहिंखे मनशात जे वेकिरे जी मना आहे त हू संदसि माण्हू साण करे असांजे पीउ पुटनि ते होटल ते हमिलो करे ॾिनो ऐं ज़ख़्मियुनि जी एहतिजाज कंदे मुतालबो कयो आहे त हमिलो कंदड़ मनशात फ़रोशनि ते फौरी तौर ते केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। सिंधड़ी पुलिस मनशात फ़रोशनि जी वंगार वहंदे ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जॾहिं त ॿिए पासे राब्ते करण ते SHO सिंधड़ी ॿुधायो त होटल में वेठल ॿई धुरियूं मामूली ॻाल्हि तां विड़ी पयूं आहिनि। ज़ख़्मी खे इलाज जे लाइ लेटर ॾिनो वियो आहे। जीअं केस दाख़िल कराइण थाणे ते ईंदा त केस दाख़िल कंदासीं। जी भूगर मीरान सलीम अब्दुल्ला कुहाड़ी रेवाल जा फ़ाइर कयो बाबा ख़बर ई कोन्हे असांखे धक लॻंदा आहिनि पर कुहाड़ी जा लेकिन सॾिया थिया बसि इहे बेगुल असांजे एतिरे ॻाल्हि करण ते धक असां बंदी ते 6-7 अठड़ा वॾा तव्हां हुननि खे ठरे त मना कई असांजो बाबा ठरो आसिफ चयो त असांजी जॻह में न खपायो ॿिए पासे तव्हां जो कमु असीं शरीफ़ माण्हू आहियूं ऐं बसि एतिरे ॻाल्हि करण ते ॻोठ कहिड़ो आहे पंहिंजो मुंहिंजो ॻोठ रोशन अली बड़ी संदे नाले सां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।